सुहिणा की न रहायो तो। शादीअ खां पोइ हिन जी पहिरीं टीजड़ी हुई। मोहिनी अकेली खुड ते चंड निकिरण जो इंतज़ार करे रही हुई। आसमान में बादल छायल हुआ। हूअ मायूस हुई। हिन जे अखियुनि में आंसू हुआ। संदसि घोट राजेश अधु कलाक खनि पहिरीं मथे खुड ते आयो हो। अचण सां ई काफ़ी तिखे आवाज़ में हिन खे चयईं, कहिड़ी ज़रूरत आहे विर्त रखण जी? पाण खे बि थी परेशान करी ऐं मूंखे बि। मूंखे सुभाणे जल्दी ऑफिस वञणो आहे। चंड जो इंतज़ार न कर ऐं हली मानी खा। मोहिनीअ ॾाढे प्यार सां खेसि चयो, राजेश, मां नंढे हूंदे खां टीजड़ीअ जो विर्त रखंदी आहियां ऐं अॼु शादीअ खां पोइ मुंहिंजी पहिरीं टीजड़ी आहे। टिपणे में चंड निकिरण जो वक़्तु 9:15 जो लिखियलु आहे, पर बादल हुअण जे करे चंड निकिरण में देर थी आहे। बादल हटजंदे ई चंड निकिरंदो। राजेश गुस्से में चयसि, तूं ॼाण तुंहिंजो विर्त ऐं चंड। मां बेवकूफ़नि वांगुरु हिते भी चंड निकिरण जो इंतज़ार नथो करे सघां। मां सुम्हण थो वञां। ऐं हू तकड़ो तकड़ो हेठि लही वियो। मोहिनी सोचण लॻी, छा ही उहो ई राजेश आहे? शादीअ खां पहिरीं त हू दीवाननि वांगुरु हिन जे अॻियां पुठियां घुमंदो हो। हिन खे अहसास ॾियारियो हुअईं त हू खेसि बेहद प्यार कंदो आहे। हूअ माज़ीअ में खोइजी वई। पहिरियों दफ़ो मोहिनीअ राजेश खे नोटिस कयो हो जॾहिं हू संदसि सेक्शन जे इर्द गिर्द चकर हणी रहियो हो। हिन खे राजेश जो चेहरो ॼातल सुञातल लॻो। हिन यादि करण जी कोशिश कई त हिन हुन खे किथे ॾिठो आहे। हिन खे यादि आयो त हिन राजेश खे पंहिंजी सोसाइटीअ में ॾिठो आहे। इन बैदि राजेश हफ़्ते बि बिना मतलब बस मोहिनीअ जे सेक्शन में ईंदो हो ऐं खेसि तकींदो हो हल्की मुर्क सां, इन उम्मीद सां त हूअ संदसि मुर्क जो जवाब मुर्क सां ॾींदी। राजेश जो ईअं ऑफिस में अचणु हिन खे अजीब लॻो। कुझु ॾींहं बैदि राजेश हिन जे भाउ सां गॾु घर आयो। संदसि भाउ हुन जी सुञाणप ॾींदे ॿुधायो, ही राजेश आहे। हिकु प्राइवेट कंपनीअ में सेल्स एग्जीक्यूटिव आहे ऐं असांजी सोसाइटीअ में साम्हूं वारी बिल्डिंग में दोस्तनि सां रहंदो आहे। हाल ई में असांजी दोस्ती थी आहे। राजेश संदन घर अचण वञण लॻो। कॾहिं कॾहिं नाश्तो या फल मोहिनीअ जी माउ लाइ खणी ईंदो हो। मोहिनी अक्सर राति जी मानीअ बैदि बालकनीअ में वेहंदी हुई। हुन जी पाड़े वारी साहेड़ी अनीता पिणु संदसि साण अची वेहंदी हुई। राजेश खेनि बालकनीअ में वेठल ॾिसी प्यार भरिया गीत पंहिंजे म्यूज़िक सिस्टम में लॻाईंदो हो। गाना जहिड़ोक हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे, बोलो तो जिए, बोलो तो मर जाए। हमको तुमसे हो गया है प्यार, क्या करे, बोलो तो जिए, बोलो तो मर जाए। चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है, बस वही सबसे हंसी है। उस हाथ को तुम थाम लो। या हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। पहिरीं त मोहिनी ऐं अनीता जो ध्यानु न वियो, पर वर वर करे साॻिया गाना ॿुधण ते संदन ध्यानु वियो त उहे राजेश जे फ्लैट में वॼी रहिया हुआ ऐं राजेश रूम ऐं बालकनी जे विच में अचवञ करे रहियो हो।
अनीता मोहिनीअ खे चयो, राजेश ही गाना तुंहिंजे लाइ पियो हलाए। मोहिनी, मुंहिंजो राजेश में कोई इंट्रेस्ट नाहे, पियो हलाए। थोरो तरसी वरी हुन चयो, अनीता, थी सघे थो त हू ही गाना तुंहिंजे लाइ वॼाईंदो हुजे। अनीता, तुंहिंजे ऑफिस जा चकर थो लॻाए, तुंहिंजे भाउ सां दोस्ती रखी तुंहिंजे घर अचण वञण लॻो आहे ऐं गाना वरी मुंहिंजे लाइ थो हलाए। मोहिनीअ वटि अनीता जे सुवाल जो को जवाब न हो। हूअ शांत रही। हिकु ॾींहुं त हद थी वई। मोहिनी ऐं अनीता बालकनी में वेठियूं हुयूं त राजेश हिकु ई गानो, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, 5 दफ़ा वर वर करे लॻायो। उन वक़्तु आसमान में बादल थोरो हटिया ऐं चंड जी रोशनी ॾिसण आई। मोहिनीअ जे ख़्यालनि जो सिलसिलो टुटो ऐं हूअ थाली खणी अर्घ ॾियण लाइ तयार बीठी, पर वरी बादल छांइजी विया ऐं चंड जी रोशनी पिणु लिकी वई। मोहिनीअ जे दिलि चयो, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, पर जे चंड जो इंतज़ार करण लाइ चवंदीअ त भाई इहो राजेश खां न थींदो। हूअ सोचण लॻी त राजेश खेसि प्यार नथो करे। जे प्यार कंदो हुजे हां त हिन खे खुॾ ते अकेलो छॾे हेठि सुम्हण न वञे हां। हिन जूं अखियूं भरिजी आयूं ऐं वरी माज़ीअ में खोइजी वई। मोहिनीअ जी माउ हिन खे ॿुधायो त राजेश जा भाउ ऐं भाॼाई कुझु ॾींहं पहिरीं राजेश जे लाइ मोहिनीअ जो हथु घुरण आया हुआ। मोहिनीअ जे पीउ आसे पासे मां ऐं राजेश जी ऑफिस मां पुछा ॻाछा करण बैदि इन राय जो हो त छोकिरो ख़राब नाहे ऐं मोहिनीअ खे प्यार करे थो ऐं मोहिनीअ खे ख़ुशि रखंदो। मोहिनीअ जी माउ उमा मोहिनीअ खां संदसि रायो घुरियो। मोहिनीअ माउ खे चयो, मुंहिंजो राजेश में उन तरह जो कोई इंट्रेस्ट कोन्हे, हू मुंहिंजी पसंदि नाहे। उमा, तूं सियाणी आहीं, जेको फ़ैसिलो वठंदीअ असांखे क़बूल आहे, पर हिकु ॻाल्हि सिर्फ़ु तोखे चवंदसि त तूं जंहिंखे पसंदि करीं ज़रूरी त नाहे त हू बि तोखे पसंदि करे ऐं चाहे। अरेंज मैरिज जी हालत में कुझु मुलाक़ातुनि में हिक ॿिए खे ॼाणणु सवलो नाहे। राजेश जी हालत में हिकु ॻाल्हि त ज़ाहिर आहे त हू तोखे दीवाननि वांगुरु प्यार थो करे। सोच ऐं फ़ैसिलो करे ॿुधाए। मोहिनी सोच में पइजी वई त हूअ छा करे। कुझु वक़्तु बैदि अनीता आई। हू ॿई हेठि पंधु करण लाइ वयूं। रस्ते में मोहिनीअ अनीता खे समूरी ॻाल्हि कई। अनीता सभु ॿुधण खां पोइ चयो, इहो सच आहे त तूं राजेश खां ॾिसण में, अकुल में, रुतबे में, हर तरह में बहितर आहीं, पर राजेश तोखे बेहद प्यार कंदो आहे। अहिड़ो प्यार मुश्किल सां मिलंदो आहे। तोखे हिकदमि न करणु खपे। तूं इन प्रपोज़ल ते सोच। मोहिनी सोचण लॻी। खेसि बि लॻो जीअं त राजेश हिन खे प्यार थो करे, इन करे ज़रूर ख़ुशि रखंदो। घणे सोच वीचार बैदि मोहिनीअ हा कई। बादल हटिया, चंड जी लकीर ॾिसण में आई। मोहिनीअ फुर्तीअ सां अर्घु ॾिनो ऐं हेठि लथी। चाॿीअ सां दर खोले घर अंदरि घिड़ी। राजेश गहरी निंड में सुम्हियो पियो हो। मोहिनीअ जी दिलि दांह कई। इन प्यार लाइ हिन हीअ शादी कई हुई। सॼे ॾींहं जे विर्त बैदि बि मोहिनीअ खे खाइण जी तमन्ना न थी। संदसि बुख मरी वई ऐं साण साण मोहिनीअ पंहिंजो कुझु हिसो मरंदो महसूस कयो। राति जा 11:30 थिया हुआ। मोहिनी बिस्तरे ते वञी लेटी ऐं सुम्हण जी कोशिश करण लॻी। संदसि दिलि में पीड़ा कड़ी रही हुई। सॼे ॾींहं जी बुख ऐं मानसिक थकावट करे हिन खे कुझु वक़्त खां पोइ निंड अची वई। सुबुह जो माईअ जे बेल ते उथी ऐं माईअ खे चांहि ठाहिण लाइ चई बाथरूम में वई। बाथरूम मां निकिरी रूम में आई त माई चांहि ठाहे रूम में रखी वई हुई। राजेश उथी वेठो हो। राजेश ॾाढे प्यार मां मोहिनीअ खे चयो,
गुड मॉर्निंग डार्लिंग। आई एम सॉरी तोखे रात जो खुद ते अकेलो छॾे आयसि। हिकु त सॼे ॾींहुं कमकार करे थकल हुयसि, ॿियो त वरी हिकु ॿ पैग बि पीतो हुयमि, इन करे निंड लाइ व्याकुल हुयसि। मोहिनीअ कुझु बि जवाब न ॾिनुसि। हुन चवण लाइ रखियो ई छा हो? केतिरो बि थकल हो, ज़ाल संदसि जी वॾी हयातीअ लाइ विर्त रखियो हो। उन सां बिही चंड जो इंतज़ार न थी करे सघियो। चंड निकिरण ताईं न तरसे हां, पर कुझु वक़्त त संदसि सां बीहे हां। अड़े बीहे न हां, थकल हो त खुड ते ठहियल थले ते कुझु वक़्त लाइ वेही रहे हां। मोहिनी बेहद उदास हुई। 2-3 ॾींहं मोहिनीअ राजेश सां न ॻाल्हायो, पर राजेश संदसि चापलूसी कंदो रहियो ऐं माफ़ी घुरंदो रहियो। मोहिनीअ जी नाराज़गी घटी ऐं उहा धीरे धीरे टीजड़ीअ जो वाक़ो भुलिजी साॻी थी वई। कुझु ॾींहं बैदि मोहिनी ऑफिस में लंच खाई अची पंहिंजी टेबल ते वेठी मस हुई जो राजेश जो फोन आयो। राजेश हलो हाय करण बैदि फोन सकीना खे ॾिनो। सकीना राजेश जी ऑफिस में कमु कंदी हुई। राजेश, सकीना, पायल ऐं इमरान गॾु लंच खाईंदा हुआ। मोहिनी शादीअ खां पोइ सकीना सां हिकु दफ़ो मिली हुई। हुनजी सकीना सां गहराइप कोन हुई। सकीना: हलो मोहिनी, तूं जेको टिफिन में खाधो मोकिलींदी आहीं उन में मिर्च ऐं लूण ॿई घणा हूंदा आहिनि। मूंखे अहिड़ो खाधो पसंदि कोन्हे। मोहिनी सोचण लॻी त छा उहो खाधो सकीना लाइ रधे मोकिलींदी आहे। सकीना खे कहिड़ो खाधो पसंदि आहे कहिड़ो न, इन सां हिन खे छा करणो आहे। पर हिन फोन ते सकीना खे चयो, राजेश खे त पसंदि आहे न। सकीना: मुंहिंजी पसंदी राजेश जी पसंदि आहे। आईंदे खाधे में मिर्च ऐं लूण घटि विझंदी कर। मोहिनीअ खे सम्झ में ई न आयो त चवे त छा चवे। हिन फोन रखी छॾियो। राति जो मोहिनीअ राजेश खे चयो, मूंखे त इहो अञा ताईं सम्झ में न आयो आहे त खाधे में लूण ऐं मिर्च घटि कंहिंखे था खपनि, तोखे या सकीना खे। कंहिंखे बि खपनि, ऐं जे तूं चाहीं थो त मां खाधे में लूण मिर्च घटि इस्तेमालु करियां त तूं ई मूंखे चईं हा। सकीना केरु थींदी आहे मूंखे ऑर्डर ॾियण वारी। मोहिनी इन ॻाल्हि ते राजेश सां रुसी वई। राजेश खांसि माफ़ी वठी हुनखे परचायो। अहिड़ा घणेई नंढा वॾा वाक़िया थिया जिन मोहिनीअ खे सोचण ते मजबूर कयो त राजेश हुनखे प्यार न कंदो आहे, पर इंसानी फितरत आहे त हू खु़शि रहणु चाहींदो आहे। बस शायदि इन करे मोहिनी सभु अणवणंदड़ वाक़ा दिल जे कंहिं कुंड में लिकाए राजेश सां खु़शि रहंदी हुई। मोहिनी ऐं राजेश ॿई गॾु ऑफिस बस में वेंदा हुआ। कुझु ॾींहंनि खां मोहिनीअ नोटिस कयो हो त राजेश सुबुह जो घरां ऑफिस लाइ निकिरण लाइ टाइम जो पाबंद थी वियो हो। मोहिनीअ खे देर थींदी हुई त हू घर जे कम में हथ वधाईंदो हो, जीअं हू टाइम ते बस स्टैंड ते पहुचनि ऐं मुक़रर कयल बस मिस न कनि। हिकु ॾींहुं मोहिनी ऐं राजेश बस स्टैंड ते बीठा हुआ त मोहिनीअ ॾिठो त राजेश ॾाढी बेचैनीअ सां हेॾां होॾां नज़रूं घुमाए रहियो हो, ॼण कंहिंखे ॻोल्हे रहियो हो। हूअ राजेश खां संदसि बेचैनीअ जो कारण पुछे ई पुछे। तंहिंखां अॻु बस आई। मोहिनी बस में चढ़ी, पर राजेश बस स्टॉप ते ई बीठो रहियो। बस में चढ़ण वारा 2 या 3 मुसाफ़िर ई हुया। राजेश आराम सां बस में चढ़ी थे सघियो। मोहिनीअ अजब विचां बस में चढ़ण बैदि राजेश खे तकींदी रही ऐं बस जी पुठी सीट ते वेही रही ऐं राजेश तरफ़ ॾिसंदी रही। हुन ॾिठो हिकु 22-23 सालनि जी छोकिरी जा रोज़ बस में साणनि गॾु चढ़ंदी हुई, उहा तकड़ो तकड़ो बस स्टॉप ते पहुती ऐं राजेश जो मुंहुं ख़ुशीअ विचां चमकी रहियो हो। मोहिनीअ खे सम्झण में देर न लॻी त राजेश बस इन छोकिरीअ जे करे मिस कई ऐं रोज़ साॻी बस पकड़ण लाइ हुन जे कम में हथ वधाइण पुठियां कहिड़ो राज़ हो। मोहिनीअ जी दिल रोई दहा कई। हू मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ॿी छोकिरीअ सां फ्लर्ट करे रहियो आहे। खेसि हिक पल लाइ बि इहो अहसास न थियो त ईअं करे हू मूंखे केतिरो रंजाए रहियो आहे। मोहिनी दुख जी लहर में बुॾी वई।
केतिराई सुवाल हुन जे ज़हन में हिक साण उथी रहिया हुआ। छा राजेश खेसि प्यार कंदो आहे? जी हा, त पोइ बार बार खेसि छो रंजाईंदो आहे? जे प्यार न कंदो आहे त छो दीवाननि जियां प्यार जताए मोहिनीअ खे शादीअ लाइ मञाई? छो बार बार अहिड़ा गाना हलायई जंहिं करे मोहिनी ऐं मोहिनी जे माइटनि ऐं ॿियनि खे लॻो त हू ज़रूर मोहिनीअ खे ख़ुशि रखंदो। मोहिनीअ जो मथो फाटण लॻो। पंहिंजो दुख कंहिंसां सले? माइटनि सां? न, हूअ ईअं नथी करे सघे। हुन जा माइट त इहो सोचे ख़ुशि आहिनि त संदन धीअ खे हिकु बेहद प्यार कंदड़ पति मिलियो आहे ऐं ॿई ख़ुशि आहिनि। धीअ जी ख़ुशीअ ख़ातिर ई त मोहिनीअ जे पीउ राजेश खे फ्लैट ख़रीद करण लाइ पैसा बि ॾिना हुआ। सोचींदे सोचींदे मोहिनी ऑफिस पहुती, पर संदसि मन कम में लॻो ई न। हूअ ऑफिस मां अधु ॾींहुं मोकल करे घर आई। बिस्तरे ते भाउ थी किरी पई ऐं सुॾका भरण लॻी। कुझु वक़्त बैदि थोरी शांत थी त संदसि ध्यानु पलंग जे भरिसां रखियल अलमारीअ वटि पट में किरियल कागज़ ते वियो। उन अलमारीअ में राजेश बैंक, इंश्योरेंस ऐं ॿिया कागज़ रखंदो हो। मोहिनीअ इहो कागज़ खणी ॾिठो त उहा चिठी हुई, राजेश जे भाउ अनिल जी राजेश ॾांहुं लिखियल। हिन ख़त खोले पढ़ियो। लिखियल हो, तो लिखियो आहे त छोकिरीअ जो पीउ काफ़ी पैसे वारो आहे ऐं पंहिंजी धीअ खे बेहद प्यार कंदो आहे। उम्मीद अथई त तोखे फ्लैट वठण लाइ पैसा बि ॾींदो। इहा त भाई सुठी ॻाल्हि आहे। मुंबईअ जहिड़े शहर में तोखे पंहिंजी जाइ हुजे त बाक़ी छा खपे? गो अहेड। मोहिनीअ जा ताक लॻी विया। छा राजेश ही सभु नाटक इन लाइ कयो हो जो खेसि ॼाण हुई त मोहिनीअ जो पीउ धीअ जी ख़ुशीअ लाइ हुनखे फ्लैट वठी ॾींदो? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना। हिन जे कननि में ॿरण लॻो। हिन ॿिन्ही हथनि सां कननि खे बंदि कयो ऐं हिन जी दिलि ॻातो, मां कीन छॾियां हां पंहिंजो वतन, पर न्यापनि सां घुरायो तो। तुंहिंजे शहर में आयसि क़िस्मत सां, पर सुहिणा कीन रहायो तो। मां कीन छॾियां हां पंहिंजो वतन, पर न्यापनि सां घुरायो। तुंहिंजे शहर में आयसि क़िस्मत सां, पर सुहिणा कीन